अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, माया फयाज़ अहमद तव्हांजो इंग्लिश टीचर। असी काफ़ी ॾींहंनि खां डाउन फॉर द बिगनर सेशन में मुख़्तलिफ़ न्यूज़ पढ़ूं पिया ऐं उन मां निकितल वोकेबलरी ते कमु कयूं था। मां सम्झां थो, मूंखे उमेद आहे त तव्हांजी काफ़ी लर्निंग थी हूंदी हिन सिलसिले में। इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे अचो त हिकु ॿियो न्यूज़ पढ़ूं। सिंध स्टार्ट्स वीट प्रोक्योरमेंट। सिंध कणक वसूल करण हासिल करण शुरू करे थो। अलोज़ फ्लोर मिल्स चकी वारनि खे इजाज़त ॾिए थो टू लिफ्ट स्टॉक्स त उहे ज़ख़ीरो खणनि फ्राम द गवर्नमेंट हुकूमत खां। सिंध कणक हासिल करण शुरू करे थो ऐं चकी वारनि खे बि इजाज़त ॾिए थो त हू हुकूमत खां ज़ख़ीरो खणनि। सिंध एग्रीकल्चर मिनिस्टर इस्माइल राहू हैज़ सेड दैट। सिंध जे ज़रायत जे वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त फ्लोर मिल्स हैव बीन अलोड टू लिफ्ट वीट फ्राम द गवर्नमेंट। चकी वारनि खे इजाज़त ॾिनी वई आहे त हू हुकूमत खां कणक खणनि। इन व्यू ऑफ करंट सिचुएशन, मौजूदा सूरतहाल खे नज़र में रखंदे। वाइल the government has also started procurement of wheat from the growers. हुकूमत पिणु आबादकारनि खां कणक हासिल करणु वसूल करणु शुरू करे छॾियो आहे। ही सेड, हिन चयो, फ्लोर मिलर्स वर गेटिंग 5000 tons ऑफ वीट डेली। हिन चयो त चकी वारा आहिनि उहे 5000 टन कणक रोज़ जे बुनियाद ते हासिल करे रहिया आहिनि। इन ए स्टेटमेंट इशूड हियर, हिकु बयान जेको हिते बयानु थियल आहे, जारी थियल आहे अख़बार में। द मिनिस्टर चयो द गवर्नमेंट वुड टेक स्ट्रिक्ट एक्शन अगेंस्ट प्रोफिटियर्स। हुकूमत सख़्त कार्रवाई कंदी मुनाफ़ेख़ोरनि ख़िलाफ़ एंड होर्डर्स ऐं ज़ख़ीरांदोज़नि ख़िलाफ़। वाइल रिटेलर्स, जॾहिं त जेके दुकान वारा आहिनि, वुड बी डील्ड विथ आयरन हैंड, इन्हनि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। फॉर आर्टिफिशियली रेज़िंग प्राइसिस, हथरादू क़ीमत वधाइण जे करे। ही एडेड, हिन वधीक चयो, दैट सिंध वाज़ एक्सपेक्टेड टू हार्वेस्ट 3.8 मिलियन टन्स ऑफ वीट क्रॉप दिस ईयर। सिंध हुकूमत खे उमेद हुई त हिन साल कणक जो फसल तक़रीबन 3.8 मिलियन टन थींदो या उन जो लाभरो थींदो। वाइल, जॾहिं त दी गवर्नमेंट हैड प्लान्ड टू प्रोक्योर 1.4 मिलियन टन्स ऑफ द ग्रेन, जॾहिं त हुकूमत मनसूबबंदी कई आहे त उहो 1.4 मिलियन कणक गॾु कंदा फ्राम ग्रोअर्स, आबादगारनि खां, एट द रेट ऑफ 1400 पर 40 kg, हिकु मण 1400 रुपया जे हिसाब सां। डियर स्टूडेंट्स, हीअ असीं न्यूज़ पढ़ी आयासीं, उन मां निकितल वोकेबलरी खे अचो त पढ़ूं। अॼोको वर्ड आहे प्रोक्योरमेंट। प्रोक्योरमेंट नाउन आहे, इंग्लिश में असीं होल्डिंग चवंदासीं, सिंधी में माना गॾु हुसूल हासिलात। सेकंड वर्ड आहे लिफ्ट। लिफ्ट वर्ब आहे। लिफ्ट खे इंग्लिश में असीं पिकअप चवंदासीं, सिंधी में आहे खणणु। ॿियो वर्ड आहे ग्रोअर। ग्रोअर नाउन आहे। ग्रोअर नाउन आहे, इंग्लिश में असीं कल्टिवेटर चवंदासीं, सिंधी में जो मीनिंग आहे आबादगार। ॿियो वर्ड आहे स्ट्रिक्ट। स्ट्रिक्ट इंग्लिश ग्रामर में एडजेक्टिव आहे, इनखे असीं सेवर भी चई सघूं था, SEVER, सेवर। इन जी इंग्लिश सिंधी में मीनिंग आहे सख़्त। ॿियो वर्ड आहे प्रोफिटियर। प्रोफिटियर नाउन आहे, सिंधी में असीं इनखे चवंदा नफ़ेखोर। ॿियो वर्ड आहे होल्डर। होल्डर सिंधी में ज़ख़ीरांदोज़। ॿियो आहे रिटेलर। रिटेलर नाउन आहे, माना दुकान वारो। ॿियो वर्ड आहे आयरन हैंड। आयरन हैंड नाउन आहे, इनखे इंग्लिश में असीं रिगोरियस, कंट्रोल, सख़्त काबू जी मीनिंग आहे, या स्ट्रन, सख़्त, ऐं सिंधी में असीं चवंदासीं सख़्तीअ सां। रिगोरियस, कंट्रोल ऐं स्ट्रन हिन जा अदर वर्ड्स आहिनि आयरन हैंड जा। आख़िरी लास्ट वर्ड आहे हिन न्यूज़ जो हार्वेस्ट। हार्वेस्ट असां वटि आहे वर्ब। हार्वेस्ट इज़ वर्ब। इंग्लिश में रीप असीं चवंदासीं, सिंधी में थींदो लाबारो करणु।
डियर स्टूडेंट्स, आई होप कि ही न्यूज़ तव्हां सम्झी चुका हूंदो ऐं मां निकितल वोकेबलरी तव्हां यादि कंदो ऐं तव्हां यूज़ कंदो।